नाज़िन गाजी ख्वावर जे सरकारी अस्पताल में एक ॾींहं जी मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई आहे, जंहिंमें मरीज़नि जी चकास करे खेनि मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था मुसव्वर हुसैन ख्वावर जी ही रिपोर्ट। जी तो नाज़रीन, अॼु गाजी ख्वावर जी सरकारी अस्पताल में मीर नादर खान मंगसी के सहकार सां सीलानी वेलफेयर ट्रस्ट तरफा अॼु अखियुनि जी मुफ़्त कैंप लगाई वई आहे। उन हवाले सां इलाइक़े जे जेके भी अखियुनि जा मरीज़ आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं इंतिज़ामिया सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। संदन जो छा चवणु आहे? कैंप लगाए अथनि। असांजा केतिरा माण्हू गरीब असां कंडी मां आया आहियूं। घणा ॼणा आया हो? असां घणा ॼणा आया आहियूं। उन जो आस पास में भी ॿिए जगह ॿिया उन्हनि बि आया आहिनि। सादिक माशी मां आया आहिनि, नोरे मां आया आहिनि, केतिरा ई माण्हू आया आहिनि। उहे दवा वठी आया। उहे दवा वठनि था, के वेठा आहिनि, के वठंदा। सैलानी वेलफेयर पूरे पाकिस्तान में आई फ्री कैंप्स मुनक्किद कर रहा है, जो कि आज हम मौजूद हैं गाजी ख्वावर में और यहाँ पर एक रोज़ा मुफ्त आई कैंप्स मुनक्किद हुआ। इसमें अल्हम्दुलिल्लाह 500 से ज़ायद मरीज़ों की OPD जो अभी चल रही है और एक्सपेक्टेड कर रहे हैं अल्हम्दुलिल्लाह 100+ सर्जरी। मीर आमिर मंगसी जा जिन असांजे गाजी ख्वावर शहर में अखियुनि जी मुफ़्त कैंप हणी इलाइक़े वासियुनि खे वॾो फ़ाइदो पहुचायो आहे, जंहिं करे काफ़ी माण्हू जेके हुया वीचारा परे खां उहे अची हिते जेको इलाज कराए रहिया आहिनि ऐं असां उमेद रखूं था त अॻिते बि अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम हिते थींदा रहंदा। गरीबनि खे तमामु अखियुनि जे मरीज़नि खे बचाइनि था ऐं अखियूं कनि था। वॾो ख़र्च कयो अथनि, असां उन्हनि जा थोराइता आहियूं। नादर खान मंगसी साहब जा असां थोराइता आहियूं, जो असां गाजी वारनि खे यादि कयो अथनि। वॾी उन्हनि जी महिरबानी। कमु सुठो, गरीबनि लाइ माना सुठो कमु कयो अथनि। दवा मिले थी, ऑपरेशन बि हले।